शहीद जदोजहद बाबा हकीम हालेपोट जी वरसी जे लाइ ख़राज तहसीन पेश करण लाइ हिते गॾु थिया आहियूं। बाबा हकीम जंहिं सॼी ज़िंदगी मज़लूम माण्हुनि जे हक़नि जे लाइ ॻाल्हि कई, सदाईं हितां जो जेको बदीन ज़िले जे माण्हुनि सां जेके बि मसइला हुआ, बाबा उन्हनि सां ॿांह ॿेली थियो बिठो हूंदो। पोइ उहो चाहे कहिड़ो बि मसइलो हुजे, पाणी जो मसइलो हुजे, फसलनि जे लाइ चढ़ जे अघनि जो मसइलो हुजे, बाबा हिते टने बागे जी हर घटी में हर माण्हू जे मसइलनि जे लाइ बिठल हूंदो हो। ऐं ॿियो बाबा हकीम ख़ासि तौर ते उनखे जेको जंहिं सां सुञाणप आयसि त कालाबाग डैम जी जदोजहद में बाबा हकीम मेन माना किरदारु अदा कयो। पाणी जी जदोजहद जे ख़िलाफ़, कालाबाग डैम जे ख़िलाफ़ पाण जी जॾहिं बाबा हकीम जी वफ़ात थी, उहा बि उन रैली में ई थी, कालाबाग डैम जी जदोजहद जे ख़िलाफ़। त बाबा हकीम हिते असांजे समाज में, असांजे ॻोठ में जेका बि लाट ॿारी आहे, उहा फ़िक्र पलीअ जी वाट ते हली, फ़िक्र पलीअ जे शऊर ऐं वाट ते हली हिते असांखे ऐं असांजे आस पास जे ॻोठ में असांजे जेके बि आहिनि हिते माण्हुनि में शऊर पैदा कयो, उहो बाबा हकीम पैदा कयो। ऐं उहो फ़क़ति ई फ़क़ति इहा वाट इन रसूल बख़्श पलीअ जी जदोजहद जे करे ई।